तो त बुनियादी तौर ते हू हिकिड़ो राइटर आहे, हिकिड़ो उस्तादु आहे, हिकिड़ो समाज जो ज़िम्मेवार फ़र्द आहे। इंटर में साईं मुंहिंजा उस्ताद रहिया आहिनि ऐं मूंखे ख़ुशी ऐं फ़ख़ुरु आहे त हुननि मूंखे न रुॻो पढ़ायो आहे कॉलेज में, पर उन खां अलावा ज़ाती तरह बि माण्हुनि खां तमामु घणो कुझु सिखियो आहियां, शाइरी जे हवाले सां, लिटरेचर जे हवाले सां ऐं किताबनि जे बारे में जेका मूंखे थोरी घणी नो हाव आहे अॼु या मालूमात आहे त उहा उन्हनि जे महिनतुनि ऐं महिरबानी जो नतीजो आहे। एज़ ए टीचर उहे हिकिड़ा कमिटेड ऐं पंहिंजे कम सां सचा ऐं ज़िम्मेवार उस्ताद रहिया आहिनि। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं साईं अज़ीज़ जहिड़ा के चंद उस्ताद बि सिंध में पैदा थी पवनि त सिंध में हिकिड़ी तमामु वॾी हिकिड़ी शऊरी सुजाॻी पैदा थी सघे थी। मूंखे यादि अचे थो त उस्ताद बुखारी कंहिं भेरे चयो हो त जेकॾहिं असांजो उस्ताद पंहिंजे कम सां सचो ऐं ज़िम्मेवार हुजे त शायदि सिंध ईअं तबाह न थिए जीअं अॼु थिए पई। त उन लिहाज़ खां मां चाहींदुसि त साईं अज़ीज़ जो जेको हिकिड़े उस्ताद वारो, हिकिड़े शाइर अदीब मुहक़िक़ ऐं आलिम खां अलावा हिकिड़े टीचर जे तौर ते जेको हुनजो किरदारु आहे उनखे बि नज़र में रखण जी ज़रूरत आहे ऐं उनखे बल्कि वधीक नुमाया करण जी इन करे ज़रूरत आहे त अॼु सिंध खे हिकिड़नि सुठनि ऐं ज़िम्मेवार उस्तादनि जी वधीक ज़रूरत आहे।